नारायण। बोल सच्चे साईं दीवान करमचंद साहिब की जय हो। हिन संसार में कई आया जंहिं पैसे रूपी धन जी तरफ़ ॾिठो बि न ऐं राम नाम रूपी धन कठो करण में लॻा रहिया। अॼु उन्हनि जे नाले सां करोड़ों जा पुण्य कार्य हली रहिया आहिनि ऐं हिकु उहे थिया जंहिं करोड़ों कमाया ऐं जन कल्याण जा कार्य बि कयूं। अॼु बि संसार उन्हनि जे कए जो लाभ वठी रहियो आहे ऐं उन्हनि खे यादि करे रहियो आहे। ऐं हिकु उहे बि थिया जंहिं अरबों कमाया ऐं पंहिंजनि लाइ जिया। अॼु उन्हनि खे कोई बि ॼाणंदो ई न आहे। इहा सभु माया आहे भाई। कोई माया जे आर आहे, कोई माया जे पार आहे। चओ हरे हरे।